को भी तहकीकी को भी तरतीब ॾिनल या को भी तर्जुमो कयल किताब कोन्हे को। मां सम्झां थो शायद मुझे इल्म की कमी हुजे तो लाड़काने में शायद ही को भी अहिड़ो अदीब हुजे जंहिंजा हेॾा घणा तख़लीक़ी किताब हुजनि। 22 किताब तख़लीक़ी किताब, नावल भी, शायरी भी, कहानी भी। ऐं ॿी ॻाल्हि ॾाढी ख़ूबसूरत ईसा कई त मौत वाकई माण्हू खे मुकमिल बणाए छॾींदो आहे। जीअरो माण्हू हूंदो आहे उन सां 100 इख़्तिलाफ़ हूंदा आहिनि, 100 ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, उनखे 100 ॾुख हूंदा आहिनि माण्हुनि खां, ऐं उन खां बि माण्हुनि खे ॾुख हूंदा आहिनि। उनजे मुतालिक़ हिकिड़ो ॾींहुं अॻु में ताईं बि ॻाल्हायो वेंदो आहे, पर जॾहिं उहो गुज़ारे वेंदो आहे त पोइ उन जूं सभु ख़ामियूं बि ख़ूबियुनि में तब्दील थी वेंदियूं आहिनि। इहे रवैया बिल्कुलु बि तब्दील थियणु खपनि ऐं असांखे जीअरे माण्हुनि खे मान ॾियणु खपे। ऐं हाणे आउं साईं गुलाम नबी गुल साहब जन जे हवाले सां ॻाल्हाइण लाइ सिंधी ॿोली जे नाले वारे लिखारी, नाले वारे कहाणीकार रऊफ़ अब्बासी खे गुज़ारिश कंदुसि त उहो अचे ऐं साईं जे हवाले सां पंहिंजो लिखियलु पेपर अचे पेश करे। रऊफ़ अब्बासी। गुलाम नबी गुल असांजे साथ जो सत धणी खिलणो मिलणो बेबाक जुरत ऐं डिगी नज़र रखंदड़ दिया वारो लेखक हो। साणस वास्तो सिंधियत जी संघ जे मार्फत थियो। उन्हनि ॾींहंनि में सिंधियत जी संघ जूं गॾिजाणियूं गुलाम कादिर बिरोईअ जी जाइ ते थींदियूं हुयूं। उन दौर जी अदबी कल्चर खे नुमाया पज़ीराई मिलियल हुई। ॿियनि खां सवाइ ख़ुसूसी शिरकत कराचीअ खां आयल केयर शौकत ऐं मीरपुर ख़ासि खां फ़तह रज़ाक महर जी ज़रूरी हूंदी हुई। असां जहिड़नि नवनि लिखंदड़नि खे केयर शौकत ऐं रज़ाक महर खे रूबरू ॾिसी बेहद ख़ुशीअ जो अहसासु थींदो हो। ॿियनि में सरकत सिंधी, शाहनवाज़ सोडर, सईद मेमण, मोहम्मद अली पठान, मलक आगाणी, डॉक्टर मुर्तज़ा शेख, इनायत मेमण, कदीर शेख वाजिद, अदा कादी वग़ैरह ईंदा हुआ। गुलाम नबी गुल आर्टिस्टिक सभा जो सेतो लेखक हो। संदसि कारगुज़ारी लेखे में आणण जहिड़ी आहे। हू रिटायरमेंट खां पोइ लाॻीतो ऐं मुसलसल लिखण पढ़ण जे शुगल में मसरूफ़ अमल रहियो। तक़रीबन 20 खनि नज़्म ऐं नसर जा किताब संदसि हयातीअ में छपिजी चुका आहिनि, पर हाणे दोस्तनि ॿुधायो त 22। गुल साहब सिंधी गज़ल जो तमामु मथां शाइर आहे। हिन के गज़ल नंढे ॿार में तमामु ख़ूबसूरत अंदाज़ में लिखिया आहिनि। कहाणियूं, नाविल ऐं उर्दूअ में लिखियल संदसि ॿियो मवादु तमामु वॾो अदबी कमु आहे। गुल साहब पंहिंजे मिज़ाज में इंतिहाई वाज़े ऐं खुलियल हो। संदसि शेरी मजमूए जी रोनमाई थी। उन ते डॉक्टर मुर्तज़ा शेख पंहिंजे मख़सूस नुक़्ताए नज़र जो इज़हार कयो। गुल साहब ते हाणे सिधी तरह तनक़ीद थियल हुई। बेजाड़े गुलाम नबी खां घर वञी किताब जी ॾिनल एज़ारी कापी डॉक्टर मुर्तज़ा शेख खां वापसि वरिती। गुलाम नबी गुल हिंदुस्तानी माज़ीअ जी अदाकारा संजय दत्त जी वालदा नरगिस जो वॾो मदाह हो, पाण बि उन ज़माने जो। संदसि औताक में नरगिस जो पोर्ट्रेट लॻल हो ऐं हिकु किताब ते नरगिस खे अर्पियल आहे। ईअं कोन हो त हुनखे अदबी इदारनि पारां पज़ीराई न मिली। पज़ीराई हुनखे मिली। आगा नूर मोहम्मद पठान जॾहिं अदबियात कराचीअ जो रेज़िडेंट डायरेक्टर हो त हुन साण हिकु ॿ भेरा रिहाण मल्हाई हुई। हिन मुख़्तसिर तासुर में गुल साहब फ़नी फ़िक्री पोरे ते ओख ॾोख नथी थी सघे। इन लाइ अलॻि मक़ाले जी ज़रूरत आहे। एकेडमी ऑफ लेटर्स पारां जेके बि इज्तिमाही मखज़न शफ़ा उहे गुल साहब खे एज़ाज़ी तौरु मिलंदा रहंदा। ॿाहिरि तौरु गुलाम नबी गुल पंहिंजो वारो वॼायो। हाणे हुन जूं यादियूं ऐं ॻाल्हियूं रहंदियूं। महिरबानी।